नाजरीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे कंडियारो का ख़बर ॾींदाऊं। कंडियारो शहर के मुराद अली शाह सेंटर के रवासी स्पेयर पार्ट जो दुकान हलाईंदड़ बख्शण कोरेजो वाइल्ड लाइफ खाते के अमलदारनि खे मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिन चयो त हू हिकु शरीफ़ दुकानदार आहे। 3 महीना अॻु हिकु तोतो ख़रीद कयो हो जेको मुंहिंजी दुकान ते रखियल हो त 20 ॾींहं अॻु वाइल्ड लाइफ खाते जे अमलदार मुर्तज़ा खुश्क गुलाम कादिर साहब ऐं ॿियनि अमलदारनि मुंहिंजो तोतो खणी मूंसां बदइख़लाक़ी कई ऐं मूंखे धिका ॾेई तोतो खणी हलिया विया। मां लाॻापियल अमलदारनि जे ऑफिस जा चकर काटिया। इन सां गॾोगॾु असिस्टेंट कमिश्नर कंडियारो खे पिणु दरख़्वास्त ॾिनी पर मुंहिंजो को बि तदारुक न थियो। हिन वाइल्ड लाइफ खाते जे इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी संदसि तोतो वापसी कराए अमलदारनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।